नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। घोटकी में ॻोठ पंजो लबाणो वासियुनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज धरणो ट्रैफ़िक जे आमदरफ़्त मुअत्तल थी वई आहे। मुज़ाहिरीन एहतजाज कंदे चयो आहे त घोटकी पुलिस ॻोठ ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद बैदि शागिर्द सईद अहमद चौहान खे गुम करे छॾियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। घोटकी में ॻोठ पंजो लबाणो वासियुनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज ऐं धरणो ट्रैफ़िक जी आमदरफ़्त मुअत्तल थी वई आहे। मुज़ाहिरीन एहतजाज कंदे चयो आहे त घोटकी पुलिस ॻोठ ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद बैदि शागिर्द सईद अहमद चौहान खे गुम करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। जब्बार महर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी जब्बार, वधीक छा तफ़सील आहिनि? मंदिर अवां खे ॿुधंदो त घोटकी वेठो ॻोठ पिंजो लबाणो में घोटकी ए सेक्शन थाणे जी पुलिस चढ़ाई करे IBA जे शागिर्द सईद अहमद चौहान खे गिरफ़्तार करण बाद गुम करे छॾियो। मां अवां खे ॿुधंदो त पुलिस पारां औरतुनि ॿारनि ऐं मथां तशद्दुद बि कयो। उन मौक़े ते चौहान बिरादरी जे केतिरनि ई माण्हुनि अब्दुल गफ़ूर, नदीम, माई रहीमा जी अॻवानी में नेशनल हाईवे ते धरणो हणी ॿिन्ही तरफ़नि खां जेकी रोड आहे उहा बंदि करे छॾी। जॾहिं त सिंध ऐं पंजाब को ईंदड़ जेके रोड आहिनि उहे केतिरा ई कलाक बंदि थी वियो। उन मौक़े ते जेको आहे सो DSP घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर ऐं घोटकी सिटी इंचार्ज नवीद कोलाची पहुता, जंहिं मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं, जंहिंखां पोइ रोड खोले वियो। जी जब्बार, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।